अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कातिब लिखियो जीअं लायो लाम अलिफ सी असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 23 डिसंबर 2024 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। हक़नि जी हासिलात वारी हिन जदोजहद में केतिरियूं पार्टियूं आहिनि जेके सिंध लाइ जदोजहद जे मैदान में लथल आहिनि। सिंध जो हारी या वरी शहरनि में रहंदड़ माण्हू इन मामले खां बेख़बर बणियल आहिनि त सिंधु दरिया ते धाड़ो बि लॻी वेंदो ऐं सिंधु दरिया मां केनाल निकिरंदा त उनजो नुक़सानु कहिड़ो थींदो। सिर्फ़ु सियासी शऊर रखंदड़ माण्हू, उहे बि जेके क़ौम परस्त धुरियुनि सां लाॻापियल आहिनि, उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सिंध जी घटी घटी में सिंधु दरिया ते केनाल न खपे जा नारा जेकॾहिं लॻनि पिया त इहो उन्हनि सियासी पार्टियुनि जो कमाल आहे जेके अॼु बि सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आॾो टकर मटर मतारोह रतियूं थियूं वांगुर अटल बीठल सिंधवासी जिन सदाईं चयो आहे जबल खां बि अरड़ा अटल थी वञो, झुको उन खां बहितर क़तल थी वञो, उहे अॼु बि हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद जे मैदान में आहिनि। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ पहिरें ॾींहं खां अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जूं भेनरूं जदोजहद जे मैदान में आहिनि। काल्ह बि सखर शहर में रैली कढी जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें न सिर्फ़ु औरतूं ऐं मर्द शरीक थिया पर उन में निढा ॿार बि शरीक हा ऐं बचे बचे जे चपनि ते नारो हो कैनाल न खपे। रैली में ज़रदारी वाज़ह कर ऐलान कैनाल खपे या पाकिस्तान, सिंध जे बणजंदी रेगिस्तान, कीअं हलंदो पाकिस्तान जा उभ ॾारींदड़ नारा हया विया। रैली जी अॻुवाणी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी सदर उमरा समो, फारूक तारक, कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, कूंज लाशारी, डॉक्टर आयशा धारेजो, इरशाद पीरज़ादो, मुजीब नवाज़, लाल जरवार, सचल भट्टी, सरवाण जतोई, डॉक्टर मारवी सिंधु, रिहाना बलोच, महानूर मलाह, अज़मत हालेपोटो, कोसर फिलपोटो ऐं ॿिनि अॻुवाणी कई। उन मौक़े ते अॻुवाणी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो त पीपल्स पार्टी वारनि कुर्सी एवज़ समूरी सिंध लिखी ॾेई छॾी आहे। सदारती हाउस में सिंध जा वसीला, ज़मीनूं, पाणी, माल मिल्कियत विकिरो करण जी मंडी लॻाई वई आहे। भुॻड़नि मुठे एवज़ सिंध जूं ज़मीनूं विकिरो करे सिंधी माण्हुनि खे दरबदर कयो पियो वञे। कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबा सिंधी अवाम जो क़तल आहिनि। सदर ज़रदारी सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण जी मंज़ूरी ॾेई सिंध जे वजूद मथां वार कयो आहे। वसंत थरी पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त पाकिस्तान थियण खां पोइ टे दरिया तव्हां विकिरो करे छॾिया। हाणे तव्हां बाक़ी जेका सिंध जी जेका पोज़ीशन आहे इंटरनेशनल रिपोर्ट पटांदड़ जेका कोठड़ी आहे, कोठड़ी खां हेठि जेका आहे घुरबल पाणी जेको ज़रूरत थियो जेको सिर्फ़ु डेल्टा खे सिंध रखे, उहो बि पाणी नथो मिले। माण्हुनि खे पीअण न, माण्हुनि खे ॿिए ज़रूरत लाइ न, रुगो डेल्टा सिंध रखे सघे, उहो बि पाणी कोठड़ी खां हेठि नथो वञे।
ऐं पूरी 10 सालनि जी तारीख़ में तव्हां जेको पाणी मिले थो तमामु थोरो मिले थो। 1991 जे बैक तक तव्हांखे जेको असांखे पाणी ॾियणो उहो पाणी बि कोन्हे। तव्हां अॻे ई पाणी पंहिंजो पूराओ नथा करे सघो ऐं मथे वरी उन क़ौम जे ख़िलाफ़ तव्हां ही 6 कैनाल था कढियो ऐं 6 कैनाल करे हिकिड़ी क़ौम खे जेका हज़ारनि साल जी तहज़ीब रखंदड़ उनखे तबाह करण जे लाइ तव्हां वञी रहिया आहियो। ऐं इन ते आलमी इदारा ख़ामोश आहिनि। ही रामसर कन्वेंशन आहे, उन कन्वेंशन पटाउन डेल्टा खे बचाइणो आहे। रामसर कन्वेंशन जा मेंबर ख़ामोश आहिनि ऐं उहे धुरियूं जेके तहज़ीबनि जे बचाव जे लाइ कमु कंदियूं आहिनि, अहिड़ियूं धरतियूं अहिड़ा दरिया दुनिया में प्रिज़र्व कबा आहिनि ऐं ॿियनि माण्हुनि जे लाइ बि कबा आहिनि, पर पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट उन ते तुली बीठी आहे ऐं हू साज़िश करे हिन क़ौम खे तबाह करण जे लाइ हर साज़िश में मुलवस आहिनि। ऐं उन में शामिल आहे सिंध ऐं पाकिस्तान जो जागीरदार क्लास पीपल्स पार्टी जी शिकल में ऐं सरमादार क्लास नवाज शरीफ जी शिकल में। इहो उन सां गॾु शामिल आहे। पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट खे सिंध जी हर हिकु शइ खपे जंहिंखे असां चौकीदार मुक़ररु कयो, कानून पटांदड़। उहो चौकीदार पंहिंजी चौकीदारी नथो करे, उहो चौकीदार हाणे पेट्रोल पंप थो हलाए, उहो चौकीदार हाणे ॿेठ थो हले, हाणे चौकीदारनि जा माल आहिनि, हाणे चौकीदार हाउसिंग सोसाइटी थो हलाए। उन चौकीदार खे कानून जा खपे, उन चौकीदार खे खीर त खपे, उन सभु कुझु हुनखे खपे। जंहिंजी चौकीदारी नथी पुॼे सभु शयूं हुनखे खपनि। बाक़ी बचियो छा आहे? जे बाबा हाणे खेती ॿाड़ी बची आहे, हाणे उहा पिया चवनि खेती ॿाड़ी असीं कंदासीं। या उहो चौकीदार जेको कमु पियो करे उनखे उन अंदरि जेको उनजो मथियूं क्लास आहे उहो हिन जागीरदारनि सां गॾिजी मिली वियो आहे ऐं ॿियो हुन सां गॾु ब्यूरोक्रेसी गॾु आहे। पाकिस्तान जे कानून में ही जेके SP आहिनि, हे जेके DC आहिनि, ये पब्लिक सर्वेंट आहिनि, ही आवाम जा नौकर आहिनि, ही सरदार जा नौकर न आहिनि, ही DC SP जनरल ही आवाम जा नौकर आहिनि, तव्हां जा नौकर आहिनि, ही सरदारी जा उन जा नौकर न आहिनि। पाकिस्तान जे कानून में इन्हनि खे सर्विस ॾियणी आहे त आवाम खे ॾियणी आहे ऐं आवाम ई उन्हनि खे पघार ॾिए थो पंहिंजे टैक्स में। पर बदकिस्मती हीअ आहे जेको असीं मालिक आहियूं उन मालिक जे ख़िलाफ़ नौकर गॾु थियो आहे, उन मालिक जे ख़िलाफ़ नौकर ऐं असांजो जेको चौकीदार ऐं असांजो जेको कमदार जंहिंखे असां मुक़ररु कयो त जेकॾहिं हीअ नौकिरी सही न करे जेको रिप्रेज़ेंटेटिव आहे उहे पाण पंहिंजा पाण में मिली विया आहिनि ऐं उहो मिली करे उनखे सिंध वतन उनखे प्यारो न आहे, माण्हू प्यारा न आहिनि, हिनखे हर शइ खपे। अवामी तहरीक जे उन मार्च ऐं जलसे दौरान पेश कयल करारदादनि में चयो वियो त इस्टेब्लिशमेंट जे पालियल तातियल बिलावल शहबाज़ इतिहादी सरकार स्पेशल इन्वेस्टमेंट काउंसिल जो गैर आइनी मुल्क दुश्मन इदारो जोड़े मुल्क जी 48 लख एकड़नि खां वधीक ज़मीन कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन पाकिस्तान जे नाले में अस्करी इदारनि ज़रिए गैर मुल्की कंपनियुनि खे ॾेई रही आहे। हिन मनसूबे तहत सिंध जी 13 लख एकड़नि खां वधीक ज़मीन गैर मुल्की कंपनियुनि खे ॾिनी पई वञे, जंहिंजी पहिरीं किस्त तौरु सिंध जी 52,000 एकड़ खां वधीक ज़मीन नोटिफिकेशन वसीले फ़ौज सां लाॻापियल कंपनी ग्रीन कारपोरेट खे ॾिनी वई आहे। ॿी किस्त में गुलाड़ची जी यूसी अहमद राजू जी 1000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ 80 खां वधीक ॻोठ डाहे ॻोठाणनि खे जबरी तौरु लॾायो पियो वञे। ॻोठाणनि खे लॾाए उहे ज़मीनूं बि गैर मुल्की कंपनियुनि खे ॾिनियूं वेंदियूं। अहिड़ी सूरत हाल में सिंध जी अञा बि वधीक ज़मीन विकिरो करण लाइ पीपल्स पार्टी हुकूमत पंहिंजे वज़ीरनि ते मुश्तमिल कमेटी जोड़े छॾी आहे। सिंधियाणी तहरीक जे हिन अज़ीमुल शान मार्च में हज़ारे सिंधियाणियुनि सां गॾु अदीब, दानिश्वर, लेखक, मुख़्तलिफ़ फ़ोरमनि जा अॻवान, वकील, फ़नकार, शाइर, शागिर्द, नौजवान, ॿार ऐं ॿुढा मुतालबो कनि था त पंजाब जे हुक्मरान तरफ़ां सिंधु दरिया ते 150 सालनि खां हियल धाड़नि जो सिंध खे हिसाब ॾिनो वञे।
साख रखंदड़ आलमी इदारनि खां गुज़िरियल 1.5 सदी खां मुसलसल सिंध जे पाणी ते लॻंदड़ धाड़नि ऐं चोरी थियल पाणी जी मुनसिफ़ाणी तहक़ीक़ात कराए सिंध खे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। ग्रीन पाकिस्तान मनसूबनि तहत चोलिस्तान जी 60 लख एकड़ ज़मीन आबाद करण लाइ सिंधु दरिया मां गैर क़ानूनी तौरु 6 नवां कैनाल कढण वारो फ़ैसिलो फौरी तौरु वापसि वरितो वञे। 26वीं आइनी तरमीम वसीले बुनियादी तौर ते SIFC खे ज़मीननि सिंध जे पाणी ते धाड़नि ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़ो करण जो इख़्तियार ॾिनो वियो आहे। जजनि जी मुक़ररी ऐं इख़्तियारनि में बेजा मुदाख़लत सबबि सुप्रीम कोर्ट खे क़ैद करे अवाम खे इंसाफ़ जे हासिला जो हक़ खसियो वियो आहे। 26वीं आइनी तरमीम खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे ऐं बुनियादी आइनी इंसानी हक़ बहाल कया वञनि। सिंध जे तहज़ीबी सक़ाफ़ती तारीख़ी मागन मकाननि ते कब्ज़ा करे खेनि तबाह कयो पियो वञे। कारुंझर गोरख खीरथर अरोड़ बखर जे किले गंजे टकर किंझर मंछर हाल जी नेशनल पार्क बंभोर मुंड जो दड़ो मूमल जी माड़ी काहू जो दड़ो समेत समूरनि तारीख़ी मागन मकाननि ते कब्ज़ा कया पिया वञनि। तारीख़ी माग में सारे सिंध जी सक़ाफ़त ते हमिलो कयो वियो आहे। अॼोके हिन जलसे आम में मुतालबो थो कजे त सिंध जी तारीख़ी तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती विरसनि खे बचाइण लाइ ख़ासि उपाउ वठी कब्ज़ा ख़तमु कराया वञनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन सिंध जा तालीमी बोर्ड ऐं मेडिकल टेस्ट वठंदड़ इदारनि समेत चटाभेटी जा इम्तिहान वठंदड़ इदारा पीपल्स पार्टी सरकार मंडी बणाए छॾिया आहिनि। ग्रेड ऐं नौकिरियुनि जे विकिरे सां ग़रीब शागिर्दनि जो हक़ मारे मेरठ जो क़त्लेआम करे नौजवाननि जे मुस्तक़बिल जा रस्ता बंदि कया विया आहिनि। अहिड़नि कुधनि अमलनि में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। डिजिटल आदमशुमारी वसीले सिंधियुनि जी आबादी हथ वठी घटाई वई आहे। बदनियतीअ जे बुनियाद ते थियल फराडी आदमशुमारी जा नतीजा रद्द करे सिंध में मौजूदु गैर क़ानूनी गैर मुल्कियुनि खे नेकारी ॾेई ॿीहर मुक़ररु वक़्त ते डिजोरी तरीक़ेकार तहत आदमशुमारी कराई वञे। उन सां गॾु गैर मुल्कियुनि खे रिश्वत एवज़ सिंध जा सुञाणप कार्ड ठाहे ॾींदड़ नादरा जे आफ़ीसरनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। सिंध में रहंदड़ गैर क़ानूनी तौरु गैर मुल्कियुनि खे नेकाली ॾिनी वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाकिस्तान जहिड़े मुल्क में इंसाफ़ मिलणु त ॾाढो ॾुखियो आहे, पर तोहिन जे इल्ज़ाम में मारिजी वियल माण्हुनि खे इंसाफ़ कॾहिं बि नाहे मिलंदो। वक़्तु गुज़रण सां केस पुराणा थिए फाइलनि में दॿिजी मरी वेंदा आहिनि। सुवाल वरी बि साम्हूं इहो अचे थो त छा डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे इंसाफ़ मिली सघंदो या न। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जंहिंखे पुलिस गिरफ़्तारी बाद क़त्ल करे छॾियो हो। डॉक्टर शाहनवाज़ जे ॿीहर कयल पोस्टमार्टम जी हतमी रिपोर्ट पिणु पधरी कई वई आहे, जंहिंमें चयो वियो आहे त डॉक्टर शाहनवाज़ जूं 5 पासराटियूं, छाती जूं हॾियूं, कुल्हनि जा जोड़, हिकु बांह ऐं हिकु सुथड़ टुटल हुअण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। नई पोस्टमार्टम रिपोर्ट में नवां इंकशाफ साम्हूं आया आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे जिस्म जे कढियल मुख़्तलिफ़ एक्सरेज़ में साबित थियो आहे त संसद ॿिन्ही कुल्हनि जा जोड़ भॻल आहिनि। उन सां गॾोगॾु साॼी बांह ठूंठ जे जोड़नि वटां टुटल आहे ऐं साॼी जंग बि सुथड़ जे जोड़नि वटां निकितल आहे। रिपोर्ट में इहो पिणु इंकशाफ कयो वियो आहे त डॉक्टर शाहनवाज़ जी छाती जे हॾियुनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते फ्रैक्चर थियल हुआ। होॾांहुं पुलिस हथां जाली मुक़ाबले में मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे लाश खे वारसनि खां फुरे उनखे साड़ण वारे केस जी ॿुधणी पिणु 8 जनवरी ते रखियल आहे। जॾहिं त अञा ताईं डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जा जवाबदार गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। डॉक्टर शाहनवाज़ जे क़त्ल लाइ माण्हुनि खे भड़काईंदड़ ऐं इनाम रखंदड़ सरहंदी पीर बि गिरफ़्तार नाहे थियो। न वरी अॻूणो DIG मीरपुर ख़ासि
गिरफ़्तार थी सघियो आहे। सुवाल वरी बि इहो साम्हूं अचे थो त आख़िर इहे जवाबदार गिरफ़्तार छो नथा थियनि। हिन मुल्क में हूंदे उहे एॾा ताक़तवर बणिजी विया आहिनि जो हू अञा ताईं ज़ाहिर नाहिनि थिया। प्रोग्राम सोच वीचार में हाणे अदबी तक़रीबन जो अहवाल पेश कयूं था। हैदराबाद में अयाज़ मेले जी काल्ह पुॼाणी थी। मुख़्तलिफ़ सेशन थी गुज़रिया। 3 ॾींहंनि वारो ॾहों अयाज़ मेलो इल्मी अदबी ऐं सियासी बहसनि शाइरी राग रक़्स ऐं साज़ जे सुरनि में पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अयाज़ मेले जे हिकु सेशन में ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त असां लाइ ज़मीन मिटी ऐं वतन ई सभु कुझु आहे। स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि वटि पंहिंजी ॿोली सक़ाफ़त ऐं अदब न हूंदो त उहे अंदरां ख़ाली हूंदा। सिरकी अदीब राणा महबूब ॻाल्हाईंदे चयो त लतीफ़ ऐं अयाज़ अमन जा शाइर आहिनि। हुननि वटि अमन ऐं रवादारी जो पैगाम हो। जॾहिं त मुख़्तलिफ़ सेशन मुनक़िद कया विया। अयाज़ मेले जी पुॼाणी ते जमहूरियत जो बहरान सियासी ऐं शहरी हक़नि जी सूरतहाल जे मौज़ू ते वेहक थी, जंहिंमें ॻाल्हाईंदे नामियारे लेखक वस्तुल्ला ख़ान चयो त मुल्क खे होटल जीअं हलायो पियो वञे। वोट ॾियण बावजूदि जमहूरियत क़ाइमु नाहे थी सघे। असांजी रियासत में रूलिंग क्लास खां वठी आम मर्द जी सोच हिकु ई आहे। रवैया बि जमहूरी नाहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ सेशन मुनक़िद कया विया। नामियारनि फ़नकारनि पिणु फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन भेरे मुख़्तलिफ़ सेशननि में नई टही जे नौजवाननि खे नज़रअंदाज़ कयो वियो हो। सोशल मीडिया ते पिणु इहो सुवाल उथारियो वियो त छा नई टही अदब जो हिसो नाहे? उन्हनि खे आख़िर छा जे लाइ नज़रअंदाज़ कयो पियो वञे? इन खां अॻु कराची में पिणु सिंध लिटरेचर फेस्टिवल मुनक़िद कयो वियो हो। जॾहिं त 11 ऐं 12 जनवरी खां हैदराबाद में सिंधु मियां शाह जे सिरे हेठि हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जो आगाज़ थींदो। 2 ॾींहंनि वारे हैदराबाद अदबी मेले में मुख़्तलिफ़ सेशन मुनक़िद कया वेंदा। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में नई टही जे शाइरनि लेखकनि खे मान मञता ऐं हिसे जो मौक़ो ॾियण लाइ सिंध जे 10 बासलायत नौजवान शाइरनि सां मिलो जे उनवान हेठि सेशन पिणु मुनक़िद कयो वेंदो, जंहिंमें नई टही जी शाइरा नौरीन फ़याज़, ज़ामिन अली केस ऐं ॿिया नौजवान लेखक शाइर शामिल हूंदा। हैदराबाद में हर साल मुनक़िद थींदड़ हैदराबाद अदबी मेले में नई टही जे नौजवाननि समेत सीनियर लेखक शाइर शामिल हूंदा। जॾहिं त ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ नामियारिन शख़्सियतनि जा सेशन पिणु मुनक़िद कया वेंदा। हैदराबाद अदबी मेलो 11 ऐं 12 जनवरी ते हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में मुनक़िद कयो वेंदो। सिंधी अदबी संगत शाख जेकमाबाद पारां लतीफ़ शनासाई जे हवाले सां शुरू कयल लेक्चर सीरीज़ जो ॿियो प्रोग्राम सुर आसा ऐं उनजा मुख़्तलिफ़ पहलू ते सीनियर अदीब डॉक्टर वाहिद बख्श लेगारी जी सदारत में KG गर्ल्स सेकेंडरी हायर स्कूल जेकमाबाद में थी गुज़रियो, जंहिंजा ख़ासि महिमान लेक्चरकार सीनियर अदीब शाइर नक़ाद मुहक़िक़ ऐं नाले वारा उस्ताद इंतज़ार छलगरी हुआ। जॾहिं त एज़ाज़ी महिमान नाले वारो अदीब लतीफ़ जो पारखू उन ते थीसिस लिखंदड़ सिंधी अदब जो वॾो नालो साईं ग़ुलाम नबी साबिर सदायो ऐं सैयद अख्तर ज़मा शाह हुआ। प्रोग्राम जी शुरूआति शाह लतीफ़ जे बैतनि सां कई वई, जेके लतीफ़ शनास ऐं लतीफ़ जे पारखू सीनियर अदीब ऐं तरक़ी पसंद दानिश्वर प्रोफेसर अल्ताफ़ गोहर पेचूहो पढ़िया। सभ खां पहिरीं सिंधी अदबी संगत शाख जेकमाबाद जे सेक्रेटरी कामरेड गुल मस्तोई लेक्चरकार इंतज़ार छलगरी जो तारुफ़ बाउनवान लेक्चरकार इंतज़ार छलगरी केरु आहे पेश कयो। उन बाद इंतज़ार छलगरी
सुर आसा ते लेक्चर ॾींदे चयो त उहो मुलय कंहिं एज़ाज़ खां घटि कोन्हे त अॼु आऊं सिंधी ॿोली जे अज़ीम शाइर शाह लतीफ़ जे सुर आसा ते पंहिंजे अक़ल ऐं सम्झ मुताबिक़ या मूं जेको हिन महल ताईं लतीफ़ खे सम्झो आहे उन आधार ते अव्हां सां वंड करण जी कोशिशि कबी। बुनियादी तौरु आऊं को वॾो ॾाहो ऐं मुहक़िक़ त कोन आहियां, पर कुलज़म खे क़तरे में बंदि करण वारे ख़्याल जी आऊं सुर आसा खे सहण जी कोशिशि कंदुसि। शाह लतीफ़ जे रिसाले में सुर आसा जा 4 दास्तान बयानु कया विया आहिनि। डॉक्टर नबी बख्श बलोच जे 1974 वारे रिसाले में बि 4 दास्तान ॾिनल आहिनि, पर वरी 2004 वारे रिसाले में सुर आसा जा 7 दास्तान बयानु कया विया आहिनि, जंहिंमें सुर यमन कल्याण जा सुर आसा में शामिल कया विया आहिनि। उहे बैत सुर यमन कल्याण में ॼाणायल आहिनि। भिटाई जे फ़न ऐं फ़िक्र ते 30 थीसिस लिखिजी चुकियूं आहिनि। 20 खां वधीक रिसाला तहक़ीक़ करे छपजी चुका आहिनि। 15 ॿोलियुनि में रिसाला तर्जुमो थिया आहिनि। 50 कलमी नुस्ख़ा मौजूदु आहिनि। दुनिया जा वॾा ॾाहा ऐं आलिम उन जे रिसालनि जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते तहक़ीक़ करे रहिया आहिनि। अञा वधीक तहक़ीक़ करे सघिजे थी। हुननि जो वधीक चवणु हो त सुर आसा लफ़्ज़ बुनियादी तौरु आस मां निकितल आहे, जंहिंजी माना उमेद, आस ऐं अरदास वारे सुर आहे। राग जी रागणी आहे। कंहिं ज़माने में राजकुमारी हूंदी हुई जंहिंजो नालो आसा हो, पंहिंजे धणी खे ॿाॾाईंदी हुई। हिन सुर जो पहिरियों ऐं चोथों दास्तान वहदानियत ऐं तसौफ़ वारो आहे, जॾहिं त ॿियो सॼो सुर सिर्फ़ु अखियुनि ते आहे। अखियूं जेके असांजे अहसासनि जो गेटवे आहिनि। अखियुनि ते रूमी, कबीर, बाबा बुले शाह बि शाइरी कई आहे, पर लतीफ़ जो अहसास ऐं कैफ़ियत जो अंदाज़ निरालो ऐं मन खे भाईंदड़ लॻे थो। उन जे मिसाल तौरु भिटाई जा ई शेर पेश करे सघजनि था। अखियुनि में थी वे तां वारे ढकियां, तोखे ॾिसे न ॾे आऊं न पिसां के ॿियो। या वरी ॿिए बैत में चवे थो, अखियूं सेई धार जिन सां पसीअ पिरीअ खे, ॿेॾां हकीम निहार घणो रिसारा सुपरी। हिन बैत जी उॾारत ॾिसो, अख उल्टी धार वो उल्टो आमसी, जे लावारो लोक वहे तूं ऊचो वहो भार, मझां नोच निहार पर पनेरो पिरीअ ॾे। सुर आसा जो पहिरियों ऐं चोथों दास्तान वहदानियत ऐं तसौफ़ वारो आहे। उहो हक़ीक़ी ऐं मजाज़ जो संगम आहे। तसौफ़ जा बुनियादी 2 फ़िक्र आहिनि, 2 धाराऊं आहिनि। हिकु वहदतुल वजूद, ॿियो वहदतुल शहूद आहे। असां सभिनी खे लतीफ़ जे कलाम ते वधीक तहक़ीक़ ऐं खोजना करणु घुरिजे, त जीअं उन जे रिसाले में ॾिनल तशबीहनि जी वुसअत ऐं गहराई खे सम्झी सघूं। उन बाद ग़ुलाम नबी सदाए पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त इंतज़ार छलगरी जो अॼु जो पुर मग़ज़ लेक्चर ॿुधण खां पोइ मां उन नतीजे ते पहुतो आहियां त जैकमाबाद में जीनियस माण्हुनि जी खोट कोन्हे। इंतज़ार ऐं उन जहिड़ा माण्हू ख़ुदा जो तोहफ़ो आहिनि। सदारती ख़िताब कंदे डॉक्टर वाहिद बख्श लगारी चयो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कराए असां शाह लतीफ़ जे अमन, मुहबत ऐं भाईचारे वारे पैगाम खे पूरी दुनिया ताईं पहुचाए सघूं था। ठुल मां कई आयल कामरेड अर्ज़ बंगलाणी, मोहम्मद आलम खोसो ऐं प्रोफेसर असगर अली सुमरो, बादल वेसर पिणु ख़िताब कयो। प्रोग्राम में कहाणीकार अब्बास सारंग, शाइर आजिज़ शहज़ाद, अब्दुल शकूर अब्द, एम हाशिम सागर, बरकत नाज़ भयो, अली शेर हैदरी, हसन नासिर बंगलाणी, अब्दुल मालिक खोसे, नदीम कुरैशी, बाबू अब्दुल सत्तार सूमरे ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तक़रीब जे आख़िर में सिंधु ते ठहंदड़ 6 केनालनि वारे फ़ैसिले खे रद्द करण जी करारदाद पास कई वई। प्रोग्राम जी कार्रवाई सेक्रेटरी गुल मस्तोई हलाई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अदबी तक़रीबनि जो अहवाल। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सालनि जा साल गुज़री विया आहिनि, पर सिंध जा दर्द
अॼु बि लाइलाज आहिनि। उनजो वॾे में वॾो सबबु इहो आहे त जेके हुकुमरान जिन खे मसीहा बणिजणु खपे उहे मसीहा न थी सघिया आहिनि, उन्हनि बि सिंध खे ज़ख़्मी कयो आहे। इन समूरी सूरत हाल ते ख़ूबसूरत लेखक मुस्तफ़ा अयाज़ महरी लिखे थो। थियो ईअं जो डिसंबर जे 10 हफ़्ते सिंध जे टाउन यूनियन काउंसिलनि जा चेयरमैन जागी पिया। 100 खां 500 फुटनि जूं गलियूं ठहियूं, फोटूं निकिता, वाह वाह जा कसीदा ॻाया विया। न का घटी मुकमिल थी, न को रस्तो मुकमिल थियो। कम बंदि, बजट चट, चेयरमैन बि गुम थी विया त अमलो बि गुम। वरी नए साल में बजट खे रगड़ो ॾियण जा प्लान ठही विया। ईअं ई साल बि गुज़री वियो। सिंध जा दर्द लाइलाज रहिया। उन्हनि दर्दनि जी दवा दरमल नाले करोड़े रुपया साहिब खाए विया। ॼण सदन अबन ॾाॾण जो ख़ज़ानो हुजे। हर कंहिंखे हिसो मिलियो। MPA MNA खां वेंदे असल मालिकनि माल वंडे विरछे गड़काए छॾियो। पुछा केरु कंदो, हाणे हिकु त आहिनि। सिंध खेनि ठीके ते मिलियल आहे। जेसिताईं उहो ठीको हले सिंध जा नसीब सड़ावा न थींदा। हिकु सिंधी आहे जेका मुसलसल अज़ाब पई भोगे। पंजाब खे संसदड़ियुनि नवाज़े छॾियो। KPK जो वॾो वज़ीर रियासत सां सिधो टकराव में आहे। तंहिं बावजूदि उते तरक़ियाती कम जारी आहिनि। आज़ाद कश्मीर वारनि बि पंहिंजा हक़ छिनी वरिता। बलूचिस्तान जा सरदार बि नाले मातरी सही पर पंहिंजनि इलाइक़नि में कमु कराए रहिया आहिनि। खेनि इहो अहसासु ज़रूरु आहे त जे पंहिंजे माण्हुनि लाइ कुझु न कयाऊं त ख़ल्क़ खाइनि पुछाणो ज़रूरु कंदी। सरदारी निज़ाम त बलूचिस्तान में राइज आहे, पर सिंध वासी ख़बर नाहे कहिड़े ख़ौफ़ में वरतल आहिनि। जो MNA MPA त परे यूनियन काउंसिल जे चेयरमैन खां बि उहा पुछा नथा कनि त खेनि हर महीने मिलंदड़ 12 लख किथे था ख़र्च थियनि। उन रक़म जो को हिसाब किताब बि ज़ाहिर त कयो। सिंध जो को अहिड़ो शहर कोन्हे जंहिंमें सेवरेज सिस्टम दुरुस्त हुजे या वाटर सप्लाई जो पाणी समूरियुनि रिहायशी कॉलोनियुनि में पहुचंदो हुजे। बरसाति जी मुंद त पंहिंजी जाइ ते, पर आम ॾींहंनि में बि गटर नालनि जो पाणी रोडनि ते ज़रूरु बीठल नज़र ईंदो। नंढा शहर त हूअं बि कंहिं लेखे में कोन्हनि, पर हाणे कराची हैदराबाद बि ईअं था नज़र अचनि ॼण उहे शहर कंहिं क़ाबिज़ जे कब्ज़े में आहिनि, जेके मैनेजमेंट खे यरगमाल बणाए वेठल आहिनि। ऐं जेकॾहिं रहवासी का बि ॻाल्हि कनि था त क़ैद कया वञनि था। उन करे जो ग़ुलामनि खे के बि बुनियादी हक़ हासिल न आहिनि हूंदा। बसि जीअणो ई आहे। सरकारी अस्पतालूं शफ़ा बजाए रेफर सेंटर हुजनि। बीमारनि खे चिंगजी ते खणी अस्पताल आंदो वञे। लाश घर पहुचाइण लाइ बि अस्पताल मां सरकारी एम्बुलेंस न मिले। इहा हालत आहे सिंध जी। हूं त सिंध में हर इक़्तिदारी पार्टी इहा दावा कंदी आहे त असां सिंध में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। बसि कुझु वफ़ाक़ी सरकार जूं रंडकूं हुयूं, उन करे कुझु कम रहिजी विया। पर सिंध जा माण्हू इहा ॻाल्हि वॾे शदमद सां कंदा आहिनि त हिकु जाम सादिक अली, ॿियो अरबाब ग़ुलाम रहीम, उन्हनि ॿिन्ही जी वॾ वज़ारत वारे वक़्तु सिंध में बिना कंहिं सियासी फ़र्क़ जे तरक़ियाती कम थिया ऐं लखे नौजवाननि खे रोज़गार मिलियो। जेतोणीकि उहे ॿई वज़ीर आला वॾी संगत जा नूरे नज़र हुआ, तंहिं बावजूदि हुननि सिंध जी तरक़ी लाइ कुझु न कुझु कमु कयो। ॻाल्हियुनि जूं गंढियूं खोलींदे उहे झूना जियाला बि इहो ॾोरापो ज़रूरु ॾियनि था त जंहिं जमहूरियत ख़ातिर असां जेल काटिया, अक़ूबतूं बर्दाश्त कयूं, त जो सिलो इहो मिलियो त ॻोठ जो रस्तो अॼु बि कचो आहे। प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग 10 साल अॻु पट पइजी वई। न पार्टी अॻुवान था का दाह ॿुधनि, न पार्टी टिकट ते अहवालनि में पहुतल सरदार था दाद रसी कनि। अहिड़ी जमहूरियत ऐं आमरियत में को फ़र्क़ु कोन्हे। उन्हनि जियालनि जूं इहे मायूसी वारियूं ॻाल्हियूं ॾुख ॾोरापा साहिब इक़्तिदार जे कननि ते बि पवंदा हूंदा। तंहिं हूंदे बि संदन बेरुखी या लापरवाही मुस्तक़बिल में संदनी पार्टी लाइ ख़तरे जी घंटी ज़रूरु आहे। सदाई हालतूं हिकु जहिड़ियूं त रहणियूं कोन्हे। जॾहिं बि हवाउनि रुख तब्दील कयो त सिंध जो वायो मंडल बि तब्दील थी वेंदो। हीअ वक़्तु आहे सिंध जे ज़ख़्मी बदन ते मरहम रखण जो। जे सिंध जे दर्दनि जो इलाज नथो थिए त उहो ज़ख़्म नासूर बणिजी वेंदो, जेको फट इक़्तिदारी धुर खे बि वकोड़े वेंदो। पोइ को इलाज कारगर न हूंदो। वधंदड़ तकलीफ़ खे वक़्तु सिर कंट्रोल करण ई बहितर क़दम आहे, पर हिते उन जे उबतड़ पियो कमु हले।
सिंध जी सियासी सूरत हाल खे ॾिसिजे त ख़ामोश सिंध हिन वक़्तु जागी चुकी आहे। सिंधू दरिया ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ सिंध जूं क़ौमपरस्त पार्टियूं मैदान सजाए बीठल आहिनि। तवील अरसे खां पोइ पीर साहिब पागारो बि रूहानी दौरनि ते निकितल आहे। मायूस ख़ल्क़ खे वरी का आस जागी पई आहे। ईअं पियो लॻे ॼण जल्द को सियासी पावर शो थियण वारो आहे, जंहिं लाइ माहौल जोड़ियो पियो वञे। जे ईअं थिए थो त अॻिते हली बुनियादी हक़नि खां महरूम ख़ल्क़ बि सियासी पासो वाराए सघे थी। का तब्दीली ओस अचणी आहे। बंजर बणियल सिंध जे हालतुनि खे तब्दील न कयो वियो त अॻिते हली सिंध वासी बि पंहिंजी सियासी सपोर्ट तब्दील करे सघनि था। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुस्तफ़ा अयाज़ महरी जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन